आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेॾो तुंहिंजो ना बाज बि ओॾियाई मंगा सभिनी ॾिसंदड़नि पिरी प्यारनि सिक वारनि खे अस्सलाम वालेकुम मौला अली मदद। दोस्तो, हमेशह जीअं के न के सुठे फ़नकार सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर हूंदा आहियूं। अॼु असीं लाड़कानी शहर में मौजूदु आहियूं ऐं लाड़कानी तमामु सुठो फ़नकार, हिन फ़नकार जो नालो आहे शिराज़ अली अब्बासी। अचो त शिराज़ अली अब्बासी साहिब खां पुछूं था त पाण कहिड़नि कहिड़नि चैनलनि ते मथे ॻायो अथनि ऐं कहिड़नि प्रोग्रामनि में हू विया आहिनि ऐं अटेंड कया अथनि। साईं, मूं 91 खां रोशन तारा प्रोग्राम PTV ते हलंदो उन खां शुरूआति कई। फिदा हुसैन बलोच हूंदो प्रोड्यूसर। उहो इतफ़ाक़ सां मूंखे कंहिं प्रोग्राम में ॿुधो, पोइ हुन मूंखे दावत ॾिनी ऐं 91 खां मां PTV ते तक़रीबन 11-12 प्रोग्राम कया, जंहिंमें परख महकार ऐं जेको आहे सो कचहरी सिंधी सभु प्रोग्राम मां उन में पार्टिसिपेट कयो। उन खां पोइ वरी रेडियो खैरपुर में 2001 में ऑडिशन मूं ॾिनो। उन खां पोइ उते मुंहिंजा गीत हलणु शुरू थी विया। वरी पोइ उन खां पोइ असांजो रेडियो FM लाड़काणो आयो, उते असीं रिकॉर्डिंग कईसीं। वरी पोइ असांजी आर्ट काउंसिल आई लाड़काणे में, आर्ट काउंसिल में बि काफ़ी असीं स्टेजूं कयूंसीं। वरी आर्ट काउंसिल जे तरफ़ां असीं लाहौर वियासीं, जेके बि आर्ट काउंसिलियूं आहिनि लाहौर जूं, उन में सभिनी में पार्टिसिपेट करायूं असांखे। हितां असां डेलीकेशन वियो असांजो 12 ॼणनि जो, उन में मूं लतीफ़ साईं जूं वायूं बि चयूं ऐं गीत बि चया उते, ऐं तमामु सुठी मोट मिली। हिन वक़्तु बि ॻायूं था पिया, प्राइवेट चैनल जेके आहिनि उन्हनि ते बि काफ़ी असांजा गीत हलंदा आहिनि, पर कुझु मसरूफ़ियात जे करे जीअं त बचड़ा वॾा थी विया आहिनि, उन्हनि जूं ज़िमेवारियूं बि आहिनि, पोइ असां टाइम तमामु घटि था ॾियूं पिया मौसीक़ी खे, प्रोग्राम कोन था वञी सघूं। उन जे करे बाक़ी तमामु सिंध जा माण्हू मोहबत कंदड़ आहिनि, तमामु प्यारु कंदा आहिनि, इज़त ॾींदा आहिनि। मां निहायत शुक्रगुज़ार आहियां सभिनी दोस्तनि जो। अचो त नाज़रीन, शिराज़ अली अब्बासी साहिब खां पुछूं था त हींअर अवां सभिनी दोस्तनि खे कंहिंजो कलाम ॿुधाए पियो। हींअर जेको मां तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां गीत, उहो हज़ूरन साईं जो आहे, जेको उहो गज़ल स्टाइल आहे। मूं कोशिशि कई आहे, मूं नंढड़ो फ़नकार आहियां, गज़ल स्टाइल आहे, हज़ूरन साईं जो बोल आहे जेको तव्हांजे साम्हूं पेश कंदुमि मां। मुंहिंजा नैण रोवां, मुंहिंजा नैण रोवां, निमाणा लिया सियाणा लिया सदा साव सारे, सदा साव सारे, सियाणा लिया निमाणा लिया, मुंहिंजा नैण रोवां, मुंहिंजा नैण रोवां। पवन याद मूंखे नज़ारा उहे पवन याद मूंखे नज़ारा उहे असांजा ती घरड़ा, असांजा ती घरड़ा, कखां
था असूरण सिकन था बथाना लिया निमारा लिया मुझाने न रोवन मुझाने न रोवन सियाना लिया निमारा लिया मुझाने न रोवन। आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल